राणीपुर में पुलिस ऐं हसास इदारनि तरफ़ां गॾियल तौर ॻुझी कार्रवाई कंदे 9 लख रुपयनि जी जाली करंसी हथ करे वरिती आहे, जंहिं में 180 नोट 5,000 जा शामिल आहिनि। जॾहिं त जाइ वारदात तां पुलिस ॿिनि जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं में मुशरफ शाहाणी ऐं शहबाज़ ॼामड़ो शामिल आहिनि। जॾहिं त पुलिस पारां सरकारी फरियाद ते ॿिनि सुञातल ऐं ॿिनि अणसुञातल मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। ॿिए पासे SHO राणीपुर मोहम्मद हाशिम हकड़ो ऐं DSP सिटी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त असांखे काफ़ी तादाद में शहर अंदर जाली नोट वॾी तादाद में मिलण जा इतला आहिनि, जंहिंजो SSP पिणु नोटिस वरितो आहे। इन ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम जारी कयो आहे। असां जल्दी अञा वधीक गिरफ़्तारियूं कंदासीं। गिरोह जे बाक़ी माण्हुनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त राणीपुर में पुलिस जी कार्रवाई जाली करंसी समेत 2 ॼणनि गिरफ़्तार कयो आहे। केस दाख़िल करण खां पोइ इन्हनि जे गिरोहनि जे वधीक माण्हुनि जी ॻोल्हा जारी आहे। जाली करंसी हथ करण में 180 नोट 5,000 जा शामिल आहिनि, जॾहिं त जाइ वारदात तां पुलिस ॿिनि जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार कयो आहे, जंहिं में मुशरफ शाहाणी शहबाज़ ॼामड़ो शामिल आहिनि।